दोस्तों अज तहांजे आॾो मां एक अहम मालूमात तहांजे आॾो रखण थो चाहियां। उहा ॻाल्हि आहे त माण्हूअ खे मानी खाईंदे ॾाकारो छो थो अचे। किन माण्हुनि खे उहो ॾाकारो न ईंदो आहे। ॾाकारे अचण सां अंदर खां हवा निकिरंदी आहे ऐं उन्हीअ जा कहिड़ा सबब आहिनि, उन्हीअ में कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ो ॾाकारो छो ईंदो आहे, छाजे लाइ ईंदो आहे। ॾाकारो न ईंदो आहे त उन्हीअ जा सबब इन्हीअ ते अॼु मां तव्हांजे आॾो कुझु ॼाण रखंदुसि। दोस्तो, जॾहिं माण्हू मानी खाईंदो आहे ऐं मानी खाई जॾहिं ड्रओ कंदो आहे, ड्रओ हूंदे बि के ॾाकारा न ॾींदा आहिनि। के माण्हू, किन खे ॾाकारो न ईंदो आहे। के माण्हू मानी खाईंदे ड्रओ करे पोइ ॾाकारो ॾींदा आहिनि। ॾाकारे ॾियण सां अंदरां हवा ॿाहिरि निकिरंदी आहे ऐं ॾाकारे ॾियण जो माना सबबु इहो आहे जो ॾाकारो उन माण्हू खे ईंदो आहे जंहिं ते अल्लाह जी ऐं औलिया अल्लाह बुज़ुर्ग पीरनि फ़क़ीरनि जी शफ़क़त ऐं महिरबानी थींदी आहे। उन्हीअ खे ॾाकारो ईंदो आहे। पोइ ॾाकारे महिल ईअं चए शुक्र ब अल्हम्दुलिल्लाह, शुक्र या रसूलल्लाह, तो ही रिज़्क़ ॾिनो, तहांजे सदके ही रिज़्क़ मिलियो, आऊं खाई ड्रओ कयुमि, तहां जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि जो तहां मूंखे रिज़्क़ कुशादी करे ॾिनी आहे। ॾाकारो ॾियण जो सबबु ख़ुशहाली ऐं अमन, सलामती ऐं भलाईअ जो उहिञाणो आहे। याने हुन ते अल्लाह जा जेके मख़लूक़ात मां जहिड़ा मख़लूक़ात आहिनि, उहो इंसान हुजनि, हवाए जिन हुजनि, देव परियूं हुजनि, मलाइक हुजनि, उन्हनि सभिनि जी महिरबानी उन माण्हूअ ते हूंदी आहे जंहिं माण्हूअ खे ॾाकारो ईंदो आहे। किन माण्हुनि खे ॾाकारो न ईंदो आहे, केतिरो बि खणी मानी खाइनि, केतिरो बि ग़िज़ा खाइनि, मगर उन्हनि खे ॾाकारो न ईंदो आहे। उन्हीअ जो सबबु इहो आहे त उहे माण्हू नाशुक्र आहिनि। उन्हनि अल्लाह जी का माना प्रोग्राम ऐं या रसूलल्लाह जे ऐं औलिया अल्लाह बुज़ुर्गनि ऐं माना पीरनि फ़क़ीरनि जे नक्शे क़दम ते न हलिया ऐं नाफ़रमान थिया ऐं उहा नाफ़रमानी जो हिकिड़ो उहिञाण ऐं सबबु आहे जो हुन खे ॾाकारो नथो अचे। ॾाकारे न अचण सां उन ते मुसीबतुनि जा अलाह उथली पवनि था ऐं शामतूं मुसीबतूं घणियूं ईंदियूं आहिनि। उन्हीअ घर मां बीमारी न वेंदी आहे। उन्हीअ उहो माण्हू सुख जो साहु खणी न सघंदो आहे। सदाईं उन्हीअ लाइ मसइला ई मसइला ऐं परेशानियूं हूंदियूं आहिनि। उहे परेशानियूं उन्हीअ खे ग़ैबी ताक़तूं बि ॾींदियूं आहिनि जेके जिन देव जे लेवल सां, इंसाननि जे लेवल सां, हुन जे हर लेवल सां रस्ता रोक, जहिड़ो रस्ता रोक थींदी आहे उन्हीअ जे लाइ उहा रस्ता रोक हूंदी आहे। उन्हीअ जो सॼी ज़िंदगी, उन्हीअ जे बचनि जी ज़िंदगी, उन्हीअ जो घर जो माहौल सिस्टम ॼण चओ त जहिड़ो बंदि थी वेंदो आहे, ब्लॉक थी वेंदो आहे, ईअं उन्हीअ लाइ ॼण चओ अज़ाब जा सिलसिला शुरू थी वेंदा आहिनि। ऐं उन्हीअ माण्हूअ खे तौबह ताइब करे अल्लाह ऐं अल्लाह जे मोकिलियल नबी ऐं उन्हीअ जे पीरनि फ़क़ीरनि, औलिया अल्लाह बुज़ुर्गनि ऐं पीरनि फ़क़ीरनि जे फरमाबरदारी करणु घुरिजे ऐं तौबह ताइब करणु घुरिजे ऐं तौबह इस्तग़फ़ार पढ़णु घुरिजे ऐं सुठा अमल करे ऐं कंहिं सालिह बाने, कंहिं सालिह नेक सालिह इंसान पीर फ़क़ीर वटि मिली दस्ते बैत करे ऐं गुनाहनि जी माफ़ी वठी ऐं पंहिंजो सिलसिलो उन गुनाहनि जी माफ़ी वठण जे करे औलिया अल्लाह जे बुज़ुर्गनि पीरनि फ़क़ीरनि जे करे पोइ उन तां उहा जेको माना सिलसिलो उहो माना ख़तमु थी सघे थो, जेको इहा तंगदस्ती ऐं माना जेको माना परेशानियुनि वारो ख़तमु थी सघे थो।
पोइ उहो माण्हू जॾहिं तौबा ताइब कंदो, पोइ जेकॾहिं मानी खाईंदो ऐं माना पंहिंजो को बि खाधो खाईंदो त उनखे ॾाकारो अचणु शुरू कंदो, त पोइ इहा उन जी निशानी आहे त हाणे उन जा जेके हुअनि गुनाह घटि थींदा था वञनि। उहो माना हवा जेको उहा जेको हुनजे माना जेको शैतान जे ऐं जेको जिननि दयनि जे तरफ़ां जेको हुनजे अंदर में जेको उहा रखियल आहे जेको ख़राबी उहा निकिरणु शुरू कंदी, जेका हवा जे सूरत में ॿाहिरि निकिरे थी ऐं उन जी उहा निकिरंदी ऐं हुन लाइ पोइ भलाईअ जो सबबु बणिबो। महिरबानी दोस्तो, इहा हुई तव्हांजे आॾो अॼु असां ॻाल्हि कईसीं त ॾाकारे अचण जा सबब ऐं ॾाकारे न अचण जा सबब तव्हांखे ॿुधायो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।